असांजी मदद कयो। असांजा घर में रखी गरीब माण्हू काॾे वञे को मदद करण वारो आहे कोन। असांजो पाणी रस्तो बि न आहे, कुझु फंड ॾियो असांखे, मदद कयो असांजे गरीबनि जी। असां गरीब बुख मरी विया आहियूं, बेरोज़गार वेठा आहियूं, कुझु असांजे लाइ कयो। काॾे आयो तव्हां, वया काॾे हो जेका असांखे वोट वठण त मिटींदा आहियो, हाणे त असांखे कुझु मदद कयो न। असांजी गरीब माण्हू असां मरी विया आहियूं, कुझु बि असांजो न आहे बचो, काॾे वञूं असां, कुझु असांजी मदद कयो। गरीब माण्हू बेरोज़गार वेठा आहियूं, रोज़ी आहे कोन। कोई हिते आयो कोन आहे तव्हांखे ॾियण का फंड वग़ैरह? कोई हिते फंड वग़ैरह आई कोन असांखे ॾियण। कोई बि न ॾियण आयो आहे? कोई बि ॾियण वारो आयो न आहे। असां काॾे वञूं गरीब माण्हू, कुझु असांजे लाइ फंड त ॾियो। गरीब माण्हू रोज़ बेरोज़गार वेठा आहियूं असां। ते आला हुकाम ताईं वीडियो पुॼाइण जी कोशिशि कयूं था त इन ग़रीबनि जो घर पोयूं तव्हां ॾिसी सघो था, पर्दा आयूं वेठा आहिनि ऐं जेको आहे न जाॾो काॾो पाणी आहे, न रस्तो आहे, न कुझु, न फंड मिलियो आहे हिनखे, न का शइ। ॻोठ बशीर अहमद खोसो, संगरार रोड, दे पवार, यूसी पवार में हीउ वाक़ियो आहे। रुॻो पाणी आहे, जाड़े गारे ढंढर लॻा बीठा आहिनि, जितां किथां पाणी आहे, रस्तो बि न आहे हिननि खे। ऐं सिंध गवर्नमेंट खे इहो ई अर्ज़ु आहे त हिन ग़रीबनि जी मदद कई वञे।